बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अजकल जो दौर हली रहियो आहे वो मीडिया जो दौर आहे ऐं हर माण्हू वटि मोबाइल आहे पई। इन जे लाइ मोबाइल जे अंदरि हिकु त भलियूं शयूं ॾिठियूं वञनि ऐं भली शयुनि खे शेयर ऐं लाइक कयो वञे। इन जे अंदरि बि सवाबु आहे पियो। कीअं सवाबु आहे पियो? जेकॾहिं तव्हां कंहिं शइ खे, कंहिं बयान खे, कंहिं मौलूद खे लाइक कयो था, शेयर कयो था पिया, ॿियनि ताईं इहो पैगाम पहुचंदो। मन इन तव्हांजे लाइक करण जे करे, शेयर करण जे करे कंहिंखे नसीहत थी वञे, को निमाज़ी थी वञे, को माउ पीउ जो फर्मा बरदार थी वञे, त जीअं निमाज़ी थी वियो उहो निमाज़ पढ़े थो पियो, चाहे उनजी निमाज़ नथी थिए पर तव्हांखे निमाज़ पढ़ण जो पूरो पूरो सवाबु मिलंदो। इहा बि हिकिड़ी क़िस्म जी तबलीग आहे पई। को माउ पीउ जो फर्मा बरदार थी वियो त तव्हांखे इन जे सवाब जो पूरो पूरो जेको आहे सिलो मिलंदो रहंदो। इन जे लाइ इन भाऊ जो चैनल आहे इस्लाम जी अज़मत। इन जे अंदरि खोड़ सारा सिंधी आलमनि जा बयान पिया आहिनि पिया, नात शरीफ़ा पियूं आहिनि पियूं। उन चैनल खे सब्सक्राइब बि कयो ऐं उनखे लाइक बि कयो, शेयर बि कयो, तां त ॿियनि ताईं पैगाम पहुचे, ॿियनि ताईं पैगाम पहुचंदो। अल्लाह तबारक व तआला असांखे उन ते सवाबु ॾींदो।